मौजूद आहियूं। हिते गंदगी जा ढेर लॻल आहिनि। अचो त शहर वासियुनि सां ॻाल्हायूं त हुननि जो वधीक छा चवणु आहे। शहर में सफ़ाई जो मसइलो तमामु हिकिड़ो पेचीदा सूरत अख़्तियार करे वियो आहे। तव्हां पाण ई नालियूं बि ॾिसो था पिया, शहर जी सफ़ाई बि ॾिसो था पिया। सेक्रेटरी आहे अचे कोन थो, जेके फंड्स आहे उहे सभु खाई आहे, हिकु सिर बि न लॻी आहे। उहो असां त इहो मुतालबो था पिया कयूं त महिरबानी करे हिन ॻोठ जे मथां रहम कयूं। जी सफ़ाई थिए त न घिटियुनि जी सफ़ाई थिए थी। जेको सिरनि जो फर्श हुयो उहे बि ठेकेदार पटे विया, हिकिड़ो ट्रैक्टर विझी करे। मींहुं थो वसे त हेॾो गोॾे जेॾो पाणी बीहजी थो वञे घिटियुनि में। ॿाहिरि निकिरण जी जाइ कोन्हे त को ॿाहिरि निकिरी ऐं नमाज़ पढ़णु वञूं। न्यूज़ चैनल जे हवाले सां इहो आला अमलदारनि खे गुज़ारिश कयूं था त जीअं त मुबारकपुर पढ़ियल लिखियल शहरनि जो ॻोठु आहे, ॾिसो त सही गंदगी केॾी आहे। गंदगीअ सां बीमारियूं पखिड़िजनि थियूं। महिरबानी करे इन असांजे आवाज़ खे हल्को न सम्झो वञे। इहो गंदगी जो आधार हटायो वञे। जेके बि जंहिंजे बि इहो कमु हवाले आहे, महिरबानी करे उनजी थोरी कन मट कई वञे त इहो तव्हांजो थोरो थींदो। पर हिन घिटी में न, हर घिटी में इहो हाल आहे। तव्हां कहिड़ी बि घिटी में हलो, ईअं ई गंद तव्हांखे नज़र ईंदो। असां वधि में वधि इहो ई चवणु चाहियूं था त घिटियुनि खे साफ़ु सुथिरो रखियो वञे त जीअं बीमारी बड़ी न थिए। छो त हिन गंद कचिरे मां ई बीमारी थिए थी ऐं माण्हू परेशान थिए था त गंद ॾाढो थी वियो आहे शहर में। इहे मेन जेके आहे त बाज़ार जी घिटी आहे, उन में बि गंद आहे। रोज़ु उन्हनि खे चई चई असां थकी पिया आहियूं त बाबा इंतिज़ामिया खे अची गंद खणी वञो, पोइ बि को चवण वारो आहे ई न। नई जेको आहे त गंद खणंदा वधीक तव्हां पाण ॾिसी सघो था। असां इंतिज़ामिया खे इहो ई चवंदा त असांजे जेको आहे न शहर खे साफ़ु सुथिरो रखियो वञे, जेको आहे त गंद खणायो वञे असांखे। मां हिन वक़्तु गवर्नमेंट प्राइमरी कैंपस हाई स्कूल मुबारकपुर प्राइमरी मेन में बीठो आहियां। मां पाण टीचर आहियां। असांखे ॾाढो अफ़सोस सां चवणो पए थो त मुबारकपुर जा जेके स्कूल आहिनि, इन जी चौधारी जेको आहे त गंदगी जो हिकिड़ो सिस्टम आहे, उहो गंदगी घणी आहे। जंहिंजे करे हिकिड़ो त कोरोना जो सिस्टम आहे, ॿियो त वरी ॿार आहिनि, मासूम आहिनि ॿार, उहे बीमारी जो जेको मुब्तला थियनि था। ईअं न त चेस्ट जी बीमारी उन्हनि खे वकोड़े वञे, वॾियुनि बीमारियुनि में मुब्तला थी सघनि था। असां बराए महिरबानी इंतज़ाम DCO साहब जेकबाद खे अपील था कयूं, SDM साहब ऐं लोकल गवर्नमेंट वारनि खे त महिरबानी करे ही सफ़ाई असांजे अॻियां गंद लॻो पियो आहे। निमाज़ वारा अचनि था सुबुह शाम, उन्हनि खे जेको आहे त तकलीफ़ आहे ॾाढी, जेको आहे त गंदगी थी वई आहे। ॿाहिरि तमामु घणो बीमारुनि। सेक्रेटरी साहिबु जेको आहे त न लभे थो, न अचे थो, न ई उन जा मुलाज़िम था अचनि। हे असांजे अॻियां गंद पियो आहे, तव्हां ॾिसी सघो था। सॼो ॾींहुं गंद था उछले वञनि। न कोई सफ़ाई वारो आहे, न कोई जेको आहे त न कोई सेक्रेटरी न आहे, इंतिज़ामिया ई न आहे सही। हे मस्जिद आहे, मस्जिद जे अॻियां गंद आहे। जीअं त असांजे हिन स्कूल जे चौधारी गंदगी घणी आहे, सफ़ाई जो कोई बि इंतिज़ाम न आहे। ॿ टे दफ़ा चयो बि आहे, पर उन चए बजाए हा कनि था, अचनि कान था। वधीक असां हाणे कंहिंखे चऊं, मथे वॾे ऑफिसरनि खे अलाह साईं तौफ़ीक़ ॾे, हिदायत ॾियनि, बराए महिरबानी स्कूल जो ख़ासि ख़्यालु रखनि। जीअं त ॿार नंढड़ा मासूम पढ़नि था, न्याणियूं पढ़नि थियूं, इन जे बारे में असां तव्हांखे आगाही ॾियूं था। जी नाज़रीन, जीअं त तव्हां शहरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, हुननि जो इहो ई चवणो हुयो त हिते गंदगी जा ढेर लॻल आहिनि। असांजा ॿारड़ा बीमारियुनि में मुब्तला थी विया आहिनि। हुननि अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त असांजा इहे ख़दशा दूरि कया वञनि। कैमरामैन रियाज़ भुट्टो सां गॾु इल्ताफ़ भुट्टो, जेकब न्यूज़ मुबारकपुर।